सिजावल लग बुढ़ो टालपुर जी आबादगारन जो पानी जी खोट खिलाफ एहतजाज। खबर मूजिब सिजावल लग बुढ़ो टालपुर जी आबादगारन मोहम्मद जत, हबीब जत, अल्लू जत, खमू जत, हाजी खुदाबख्श सोहो, रबू सोहो, हुसैन सोहो, वडेरो सिद्दीक जत ऐं ॿियनि बुढ़ो टालपुर वटि बदीन सिजावल रोड बंद करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे धरणो हयो। रोड ब्लॉक हुअण सबबि ईंदड़ वींदड़ समें गाड़ियूं रुकजी वयूं। उन मौके ते आबादगारनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां पाणी न हुअण सबबि असांजा फसल सड़ी तबाह थी विया आहिनि। उन्हनि चयो त पाणी जी खोट सबबि असांजा फसल, कमंद, वोण ऐं सारियुनि जा ॿिज सड़ी तबाह थी विया आहिनि। आबादगारनि चयो त जीलानी, माइनर शाख, शाहबाणी, चरवा, शाख कपूर ऐं खारियुनि जे शाखुनि में हथरादू पाणी जी खोट पैदा करे असां आबादगारनि खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। 3 कलाक गुज़रण बाद SDO इरीगेशन इम्तियाज़ अली भुरगड़ी ऐं PP अॻवान रब ॾिनो जत धरणे वारी जाइ पहुची आबादगारनि सां ॻाल्हियूं करे पाणी ॾियण जो वाइदो कयो, जंहिं बाद आबादगारनि धरणे खे ख़त्म कयो।